नाज़रीन, कंधाकोट वेझो धाड़ेलनि हथां अगवा थियल पुलिस एहलकार खे बाज़ियाब करायो वियो आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे गुलाम रसूल मीरानी। जी गुलाम रसूल। जी बिल्कुल ही कंधाकोट दुरानी महर कच्चे वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जो जेको आहे चइनि ॾींहंनि खां मुग़वी एहलकार जी बाज़ियाबी लाइ हलंदड़ ऑपरेशन में जेको आहे पुलिस ऐं रेंजर्स खे जेको आहे उहो कामयाबी हासिल थी आहे। पुलिस मुग़वी एहलकार फज़ल रहमान खोसो खे जेको आहे बाज़ियाब कराइण जी दावा कई वई आहे। SSP कश्मीर कंधाकोट जे तर्जुमान पारां जारी कयल प्रेस बयान में जणायो आहे त 4 ॾींहं अॻु बी सेक्शन थाणे जे हद कंबराणी लाड़ो पुलिस चौकी ते तां जेको आहे धाड़ेलनि पुलिस एहलकार खे अगवा कयो हो। मुग़वी एहलकार जी बाज़ियाबी लाइ पुलिस ऐं रेंजर्स तरफ़ां SSP मोहम्मद मुराद गांगरो जी अॻुवाणी में टारगेटेड जेको ऑपरेशन हो उहो हलंदड़ हुयो। हलंदड़ ऑपरेशन में मुग़वी एहलकार खे बाहिफ़ाज़त जेको आहे हिन वक़्तु बाज़ियाब कराए वरितो आहे ऐं हिन ऑपरेशन में जेको आहे 3 ख़तरनाक जेके ॾुआरी आहे उहे मारिजी विया। 9 ॼणा जेके आहिनि उहे ज़ख़्मी पिणु थिया आहिनि ऐं हिन वक़्तु जेको आहे हीउ ऑपरेशन भयो गैंग जे ख़िलाफ़ जेको आहे उहो मुसलसल जारी रहंदो जेतिरे ताईं ॾुआरियुनि जो जेको आहे मुकमल ख़ात्मो न थींदो। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मुग़वी एहलकार खे अगवा कंदड़ जेको धाड़ेल आहे ख़ादिम भयो उहो मुग़वी एहलकार सां गॾु कुझु अगवा करण वारे ॾींहं दौरान जेको आहे हिकु वीडियो वायरल कंदे पुलिस खे चिताव ॾींदे चयो त मुंहिंजा साथी जेके आहिनि पुलिस गिरफ़्तार कया आहिनि। जंहिं करे पुलिस एहलकार खे जेको आहे अगवा कयो आहे हुन मुतालबो रखियो हो त मुंहिंजा जेके साथी आहिनि उहे आज़ादु कयो, पोइ पुलिस एहलकार खे छॾींदुसि। पुलिस ॾुआरियुनि ख़िलाफ़ जेको आहे भरपूर ताक़त जो मुज़ाहिरो कयो ऐं पुलिस ॾुआरियुनि ते जेको आहे सख़्तु दबाव बि जेको आहे उहो ॾिसण में आयो ऐं अॼु जेको आहे पुलिस मुग़वी एहलकार खे जेको आहे बाज़ियाब कराए वरितो आहे। ऐं ॿिए तरफ़ चौबोल आहिनि इलाइक़े में त धाड़ेलनि सां मारिजी वियल जेको धाड़ेल हुयो शाहिद भयो हुनजे लाश ॾियणु ऐं गिरफ़्तार जेके जवाबदार हुया धाड़ेलनि जा उन्हनि खे आज़ादु करण जी खुफ़िया डील तहत जेको आहे मुग़वी बाज़ियाब थियो आहे। पर हिन वक़्तु जेको आहे पुलिस जेके अहिड़ा चौबोल हलनि पिया उन चौबोलनि खे बि पुलिस रद्द करे पई ऐं पुलिस चए पई त असीं मुक़ाबले बाद मुग़वी खे बाज़ियाब करायो आहे ऐं का बि जेकी डील आहे उहा न आहे। जी गुलाम रसूल, तव्हांजी महिरबानी।